नाज़रीन, दौलतपुर पुलिस जी वॾी कार्रवाई फौरन सां मुक़ाबलो कंदे 75 लख फुर थियल रक़म सोन हथ करे वरितो। उन हवाले सां एसएसपी शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मंगसी पंहिंजे ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं दौलतपुर थाणे जे एसएचओ पंहिंजी टीम सां गॾु गश्त दौरान सेंटर लिंक रोड शाहपुर जानिया वटि फौरन सां मुक़ाबलो थियो, जंहिंमें हिकु फोरू पंजाब वासी गुलाम अब्बास उर्फ कासिम खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। उन सां गॾु चीचावतनी साहिवाल जो रहवासी जवाबदार सुहेल अहमद खे गिरफ़्तार कयो, जॾहिं त ॿिया जवाबदार जमील ज़फ़र इक़बाल आदिल फरार थियण में कामयाब थी विया। एसएसपी वधीक ॿुधायो त गिरफ़्तार फौरुन कराची समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में फुरुन जूं वारदातियूं कंदा हुआ। गुज़िरियल ॾींहुं कराची मां फुर करे रावलपिंडी वञी रहिया हुआ त दौलतपुर पुलिस फौरुन जो पीछो कयो ऐं मुक़ाबलो करे हिननि खे गिरफ़्तार कयो, जंहिंमें हिकु फोरू ज़ख़्मी हालत में आहे। हिन वधीक ॿुधायो त गिरफ़्तार ॾोहारनि जे कब्ज़े मां हिकु टोयोटा कार, 76 लख रुपया रोक रक़म, हथियार, 10 जाली नंबर प्लेटूं, 7 चाबियूं ऐं पैकेट दस्ताननि जो हथु कयो आहे। हुननि ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया आहिनि, जिन खां जांच जारी आहे। एसएसपी शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मंगसी पारां कामयाब कार्रवाई करण ते एसएचओ दौलतपुर ऐं संदसि टीम खे सर्टिफिकेट ऐं नक़द इनाम ॾियण लाइ डीआईजी शहीद बेनज़ीराबाद खे सिफ़ारिश कई आहे।